द जिंजर ब्रेड मैन। कुछ वक्त पहिरियों जी ॻाल्हि आहे। हिकु ॿुढी माई पंहिंजे घोट सां गॾु हिकु नंढे पुराणे घर में रहंदी हुई। उन्हनि खे कोई औलाद कोन हुई। उन्हनि खे ॾाढी अकेलाइपो महसूस थींदी हुई। त हिकु ॾींहुं उन माईअ सोचियो त जिंजर ब्रेड मैन मां छोकिरो ठाहियो वञे। हिकु ॻाल्हि ॿुधायांव, मां अॼु जिंजर ब्रेड मैन ठाहिण वारी आहियां। हुन सभु तयारियूं करे छॾियूं। पोइ हुन बेहद सुठी तरह अटे खे ॻोए हुन खे प्यार सां थापियो ऐं हिकु बेहद सुठो जिंजर ब्रेड मैन ठाहियो। आहा, केतिरो न सुठो जिंजर ब्रेड मैन आहे। हाणे मां हिन खे पचाए थी वठां। ॿुढी माईअ हुन खे ओवन में पकण लाइ रखी छॾियो। हूअ थोरो वक़्तु रुकी, पोइ वरी हूअ ओवन जे अॻियां आई। केॾी न मस्त खुशबू आहे। हुन जे वारनि ऐं मुंहं लाइ आइसिंग लॻाई। मिठाईअ सां हुन जूं अखियूं ऐं चेरीअ सां हुन जा बटन ठाहिया। जॾहिं हू पूरी तरह सां ठही वियो, जिंजर ब्रेड मैन जंप ॾिनो ऐं भॼी वियो। हुन खे डुकंदो ॾिसी माई अजब में पइजी वई। मूंखे न खाइजे। हू दरीअ मां तकड़ो भॼी वियो। तरस तरस। बिल्कुल न, बिल्कुल भी न। जेतिरो थी सघंदो मां भॼी वेंदुसि ऐं जिंजर ब्रेड खे पकड़णु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। ॿुढी माई हुन जे पुठियां भॻी, पर हुन खे पकड़े कोन सघी। हू जिंजर ब्रेड मैन भॼंदो रहियो ऐं भॼंदो रहियो। बीह रहो। हुन खे भॼंदे गांइ हुन खे ॾिठो। तुंहिंजी खुशबू केतिरी ताज़ी आहे, खाइण लाइ बिल्कुल सही। मां ॿुढी माईअ खां परे भॼी आयुसि ऐं तो जहिड़ी थुल्ही गांइ खां बि परे भॼी सघंदो आहियां। मूंखे पकड़णु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। गांइ हुन नंढे माण्हूअ जे पुठियां भॼण लॻी ऐं जिंजर ब्रेड मैन अञा वधीक तेज़ भॼण लॻो। भॼंदुसि, अञा तेज भॼंदुसि, छो त जिंजर ब्रेड खे पकड़णु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। गांइ ॿुढी माईअ सां गॾु जिंजर ब्रेड मैन जे पुठियां भॻी, पर हू हुन खे पकड़े कोन सघिया। जिंजर ब्रेड मैन भॼंदो रहियो, भॼंदो रहियो। भॼंदे ई हुन खे हिकु सूअर मिलियो। तूं केतिरो लज़ीज़ आहीं, मां तोखे हाणे खाइण थो चाहियां। कोशिश करे ॾिस गंदा सूअर, तूं मूंखे पकड़े कोन सघंदे। उहो ॿुढी माई पकड़े कोन सघी, उहो गांइ मूंखे कोन पकड़े सघी, ऐं हाणे तूं बि मूंखे पकड़े कोन सघंदे। सम्झी तूं? मुंहिंजो नालो आहे जिंजर ब्रेड ऐं जिंजर ब्रेड खे पकड़णु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। सूअर माई ऐं गांइ सां गॾु शामिल थी वियो जिंजर ब्रेड मैन जे पुठियां भॼण में, पर उहे हुन खे पकड़े कोन सघिया। जिंजर ब्रेड मैन बस भॼंदो रहियो। उन खे भॼंदे हिकु कुकड़ ॾिठो। कुकड़ जिंजर ब्रेड मैन जे पुठियां भॼण लॻी। मां तोखे पंहिंजे घर ॿारनि वटि वठी वेंदसि, मिस्टर जिंजर ब्रेड मैन। मूंखे उहा ॿुढी पकड़े कोन सघी, मूंखे उहा गांइ पकड़े कोन सघी, मूंखे उहो सूअर पकड़े कोन सघियो, ऐं तूं बि मूंखे पकड़े कोन सघंदीअ। सम्झे तूं? ऐं हिकु ॻाल्हि सम्झी छॾियो, मां आहियां जिंजर ब्रेड ऐं मूंखे पकड़णु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। कुकड़ जिंजर ब्रेड मैन जे पुठियां भॻी, उन पूरी ग्रुप सां गॾु, पर हू हुन खे पकड़े कोन सघिया। जिंजर ब्रेड मैन खे पंहिंजे मथां घणो फ़ख़ुरु हो। ही सभु त तमामु सिला आहिनि। जीअं ई हू अॻियां भॻो, हिकु नदी ॾिसी आहिस्ते भॼण लॻो। हुन खे डपु हो त हू हुन पाणीअ में पिसी वेंदो। हुन नदीअ जे पासे में ॾिठो त हिकु लोमड़ी पाणी पी रही हुई। बुख लॻी ऐं सुठो खाधो मिली वियो। लोमड़ी भी जिंजर ब्रेड मैन जे पुठियां भॼण लॻी। हे तूं नौजवान, छा असां दोस्त थी सघूं था? जे तोखे एतराज़ न हुजे त?
जिंजर ब्रेड मैन पहिरियों दफ़ो अहिड़ो कुझु ॿुधो हो। इहो ॿुधी हो घणो ख़ुशि थियो। त ॿुध लोमड़ी, मूंखे एतिराज़ कोन्हे, पर हिकु शर्त आहे। चओ मिस्टर जिंजर ब्रेड। छा तूं नदी पार करण में मुंहिंजी मदद कंदीअ? हा नौजवान, छो न। जिंजर ब्रेड मैन खे ॾाढी राहत मिली। अचु मिस्टर जिंजर ब्रेड मैन, मुंहिंजी पुठीअ ते अची वे, सवलाईअ सां नदी पार थी वेंदी। जिंजर ब्रेड मैन हुन जी पुठीअ ते चढ़ियो ऐं जीअं ई चालाक लोमड़ी नदीअ जे ॿिए किनारे पहुती, हुन खे हवा में उछलायो ऐं पंहिंजो वॾो मुंहुं खोलियो ऐं जल्दी जिंजर ब्रेड मैन उन मुंहुं जे अंदरि हलियो वियो। सच में तमाम लज़ीज़ हो। ऐं ईअं थियो जिंजर ब्रेड मैन जो अंत।